पंहिंजे महिमान खे भेट लॻाइण जो रस्म अदा कंदासीं ऐं सदर असांजे बैंकर जे सदर साहब खे भेट लॻाइण लाइ मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं अब्दुल अज़ीज़ मेमन साहिबनि खे जेके हिन इदारे खे बनाइण में बुनियादी महिनत और किरदारु ॾियनि था। मोहतरम साईं अब्दुल अज़ीज़ मेमन साहिबनि खे गुज़ारिश आहे जो असांजे बैंकर जे सदर साहब खे भेट मोहतरम साईं हाफिज़ हबीब सिंधी साहब खे लॻाइण लाइ गुज़ारिश कयूं था। असां मोहतरम परवेज़ मेमन साईं हाफिज़ हबीब सिंधी साहब